इंसान जेको कम कंदो आहे के न के मक़सद सां जे कंदो आहे। नौकरी माण्हू करण वञे थो इन नियत सां जेका पघार मिलंदी जेको मां बचनि जो पंहिंजो पेट पालींदुसि। जेकॾहिं माण्हू तिजारत करे थो, वापार करे थो, किथे सफ़र ते वञे थो। असां हिते मस्जिद में आया आहियूं, हिते मक़सदु असांजो निमाज़ पढ़णु आहे। निमाज़ पढ़ण जो मक़सदु रखी ईंदा आहियूं। असां ज़िंदगी में को हर कमु कंहिं न कंहिं मक़सदु सां ई कंदा आहियूं। बेमक़सद माण्हू को कमु न कंदो, को न को मक़सदु, को न को मामिलो उन जे पसे पर्दा मौजूदु रहंदो आहे। उन खां बाद में इंसान को अमल सर अंजाम ॾींदो आहे। इंसान जो ज़मीन ते अचणु, तख़लीक़ थियणु, पैदा थियणु, इन जो मक़सदु छा आहे? अल्लाह जे क़ुरान फरमायो आहे त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस, मूं अल्लाह न तख़लीक़ कयो आहे जिन्ननि ऐं इंसाननि खे इल्ला लियाबुदून, मगर पंहिंजी इबादत जे लाइ। पंहिंजी इबादत लाइ मूं तव्हांखे तकलीफ़ कयो आहे। मूं अल्लाह तव्हांखे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। तव्हां बणाया मुंहिंजी इबादत जे लाइ विया आहियो। सम्झो था, दुनिया में खाइण पीअण जे लाइ या ऐश इशरत जे लाइ ऐं गिफ़लत में ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, गुनाहनि करण जे लाइ अल्लाह ताला असांखे न पैदा कयो आहे। असां कंहिं सबब जे लाइ पैदा थिया आहियूं। ऐं अल्लाह ताला ज़मीन ते जेको बि कमु करे थो उहो बेसबब न हूंदो आहे, बेमक़सद न हूंदो आहे। हर शइ जो को न को मक़सदु आहे। जेको बि कमु कयो तव्हां गौर ऐं फ़िक्र कयो, ज़मीन ते हिकिड़ो पन बि जेको आहे न उहो वण तां सुकी हेठि पट ते हरू भरू न किरंदो आहे। उतां सुरी ऐं साईं मुंहिंजा अॻियां हवा में लुड़ी ॿिए पासे न वेंदो आहे बेमक़सद। उनजो को न को मक़सदु हूंदो आहे। सम्झो था, हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह ॾिठो हिकिड़ी माकोड़ी हुजे, माकोड़ी किविल चूंटी, उहा वात में हिकिड़ो दाणो हुजेसि, उहो खयो पे वई। ॾिठई त अंदरि हिकिड़ो पाणी जो तलाउ हुजे, उनजे किनारे ते अचे पहुती, वाह हुयो, वाटर हुयो या तलाउ हुयो, उनजे किनारे ते अचे उहा माकोड़ी पहुती त अंदरां हिकिड़ो कच्छू निकितो। कच्छू हुयो या पाणी जो को जानवर हुयो, आयो, उहा माकोड़ी उनजे पुठीअ ते चढ़ी, उनजे पुठी ते सुवार थी ऐं उहा उनखे खणी अंदरि हली वई। थोरी देरि थी त उहा वापसि साॻिड़ी माकोड़ी वापसि निकिरी आई ऐं वापसि निकिती त उहा कच्छू जे मथां खां सुकी ते वई। उहो दाणो जेको वात में नज़र न आयुसि। अल्लाह ताला खां सैयदना मूसा कलीमुल्लाह खे मुंहिंजा मौला हे छा मक़सदु हुयो? तो छा जे लाइ हे राज़ कहिड़ो हुयो जेको मूं मूसा खे ॿुधा त मां ॾिसां ख़बर पवे कहिड़ो मक़सदु हुयो? अल्लाह ताला फरमायो, मूसा इहा माकोड़ी जेका हुई चूंटी, इहो दाणो खणी वई अंदरि पाणी में, हिकिड़ो पत्थर आहे, उन पत्थर जे अंदरि हिकिड़ो नाबीन कीड़ो रहे थो। अखियुनि खां अंधो आहे, अखियुनि खां नाबीन आहे। उहो अखियुनि खां नाबीन कीड़े जे लाइ ॿाहिरि निकिरणु ऐं उतां उनखे पत्थर मां ॿाहिरि अचण जी उनखे गुंजाइश कोन्हे का, निकिरी नथो सघे, अखियुनि खां नाबीन आहे। मां अल्लाह इन माकोड़ी जे ज़रिए उनजी रोज़ी जो बंदोबस्तु पाणी जे अंदरि करे छॾियो आहे। माकोड़ी रोज़ानो दाणो खणी ईंदी आहे, इहो कच्छू उनखे उन पत्थर वटि खणी वेंदो आहे ऐं वरी उहो वापसि किनारे ते उनखे छॾे वेंदो आहे। जेसीं जेरो आहे तेसीं हिन जी ड्यूटी मूं अल्लाह रखाई आहे, हिनखे रोज़ी पहुचाईंदो आहे। अल्लाह ताला हिन हिकिड़ी माकोड़ी जेका आहे न उनखे बेमक़सद कोन पैदा कयो, उनजो को न को मक़सदु आहे। हिकिड़ी किरड़ी हुजे, किरड़ी जेका हलंदी आहे, सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो, मुंहिंजा मौला जे हिन किरड़ी खे पैदा न करी हा त जान हले हा। हिन किरड़ी खां बग़ैर इसराइली रिवायात आहिनि पर किताबनि में त अचनि थियूं। पोइ मूसा कलीमुल्लाह जो मौला हिन किरड़ी खे जे पैदा न करी हा त जान त हले हा न, इनखे छो पैदा कई? त उन जे ॻाल्हि जे जवाब में रब्बे काइनात फरमायोसि, मूसा इहा किरड़ी जेका वधे थी पई दीवार ते, इहा 7 सालनि खां मूं अल्लाह खे चवे थी मौला जे मूसा खे पैदा न करी हा तॾहिं जवान हली वञे हा, इनखे छो पैदा कयो अथई? किरड़ी पई चवे अल्लाह खे, जे 7 साल थी विया आहिनि, इहा किरड़ी मूंखे चवे थी पई के नीअं थिया आहिनि त चवे थी मौला मूसा खे छो पैदा कयो हुई? अजीब आहे। अल्लाह ताला हर शइ खे बनाइण में को न को मक़सदु बनायो आहे। असां इंसाननि जो मक़सदु आहे अल्लाह खे यादि करणु, अल्लाह जी इबादत करणु ऐं इंसान खे सदाईं जी ज़िंदगी कोन ॾिनी वई आहे। हमेशह रहण जे लाइ न नबी आया, न रसूल आया, न पैगंबर आया। जे ज़मीन जे पेट ते सदाईं रहणो हुजे हा त मुंहिंजा दिलबर नबी सदाईं जे लाइ ज़ाहिरी हयात में मौजूदु रहंदा।
सदनी मज़ार अक़दस न ठही आहे पर हबीबन गरीबन जो गुंबद ख़ज़रा ठही वियो साईं जन बज़ाहिर असांजी नज़रुनि खां ओझल थी विया पाण मज़ार अक़दस में आरामी थी विया मक़सदु इहो आहे ज़मीन जंहिंजे लाइ ठही आहे कायनात ठही आहे रूह कायनात असांजो दिलबर नबी आहे कायनात ठहण जो जेको सबबु आहे सो मदीने वारे साईं जो शान आहे उहे बि उन्हनि बि अल्लाह ताला जी मर्ज़ी खे अल्लाह ताला जी तक़दीर खे क़बूल फरमायो असांखे बि हिकिड़े ॾिहाड़े हलणो आहे असांखे बि इहो उन सफ़र ते हलणो आहे क़बर में हलणो आहे मौत अचणो आहे असांखे क़बर में पहुचणो आहे पोइ उन खां बाद में सवालात थींदा जवाबात ॾिना वेंदा उन ज़िंदगी जे बारे में पुछाणो कयो वेंदो तव्हांखे हयाती मिली जवानी मिली वक़्तु मिलियो अल्लाह माल ॾिनो किथे ख़र्च कयो कहिड़े मक़सद में ज़िंदगी गुज़ारियो मुंहिंजा दोस्तो इहे हदीसूं जेके आहिनि इंसान खे झंझोड़ींदड़ आहिनि इहे चंद लफ़्ज़ क़ुर जा बि जेकॾहिं को माण्हू अकुलमंद हुजे फ़िक्र रखण वारो माण्हू हुजे त उनखे अल्लाह जी बेफ़रमानी खां पाक करे छॾे उनखे अल्लाह जे ख़ौफ़ में रोअण वारो बणाए छॾे दिलियुनि खे ॾकाए छॾे अल्लाह जो क़ुर थो फरमाए अञा कॾहिं वक़्तु ईंदो जो तव्हांजूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ में कंबी वेंदियूं हे मोमिनो कॾहिं वक़्तु ईंदो जो अल्लाह जे ख़ौफ़ में रोअण वारा बणिजी वेंदो ॾकण वारा बणिजी वेंदो अञा वक़्तु न आयो आहे तव्हांजे अखियुनि जे आॾो तव्हांजो अबो वियो अम्मा वई ॾाॾो वियो तव्हांजो परॾाॾो वियो तव्हांजो ख़ानदान मैयत थी विया उन्हनि जा जनाज़ा कुलनि ते खणी तव्हां क़बरुनि में पहुचाया आहियो अञा ताईं तव्हां पंहिंजो मक़सदु कोन सुञातो आहे अञा पंहिंजे मक़सद में तव्हां कोन लॻा आहियो अञा ताईं अल्लाह जी बेफ़रमानी था कयो हेतिरो रमज़ान जो सॼो महीनो 25 रातियूं गुज़री वियूं आहिनि ऐं असांखे कल्ह ई कोन्हे का ख़बर ई कोन्हे का त 25 रातियूं गुज़री वियूं जीअं हे रमज़ान जूं रातियूं गुज़री वियूं न मिठा जीअं अचानक ईद अची वेंदी ख़बर ई कोन पवंदी 30 ॾींहं गुज़री विया ईअं ई हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो असां फटे ते सुता पिया हूंदासीं लाउड मां ऐलान ईंदो आहे फिलाणो पुटु फिलाणे जो गुज़ारे वियो 8 बजे जनाज़ो जनाज़ो पढ़ियो मुंहिंजा दोस्तो ज़िंदगी बर्बाद न कयो ज़िंदगी अल्लाह ताला जी इबादत में गुज़ारियो रब जी बंदगी में गुज़ारियो जे अल्लाह तव्हांखे जवानी ॾिनी आहे जे अल्लाह तव्हांखे क़ुरानत ॾिनी आहे जे अल्लाह तव्हांखे सिहत ॾिनी आहे हर लम्हो क़ीमती आहे हर मिंट कीमती आहे मौत खां अॻु में जेको वक़्तु आहे सो कीमती आहे करोड़े रुपया ख़र्च कंदो न वयल घड़ी वापसि कोन मिली सघंदी ईअं आहे जो हाणे परवेज़ चवे त करोड़ खनि ॾियां थो मूंखे मुंहिंजी जवानी वापसि मोटाइजो हिन चवंदा हाणे अॻियां जी तयारी कर हाणे तोखे जवानी किथां ईंदी सम्झो था जवानी वापसि कोन मिलंदी वक़्तु गुज़रियल वापसि कोन मिलंदो जेको वक़्तु बचियो आहे अॻियां अचे थो पियो उन में तयारी कयूं त उन में पंहिंजे अल्लाह खे कीअं राज़ी करणो उन वक़्त में पंहिंजे मालिक खे कीअं परचाइणो आहे मदीने वारे साईं खे कीअं राज़ी करणो आहे जो क़बर में पहुचूं वक़्तु हा जो चहिरो अखियुनि जे आॾो अचे मुंहिंजे दिलबर नबी जो दीदार थिए साईं साम्हूं अचे त असांखे शर्मसारी न थिए कंध झुकाइणो न पवे रोइणो न पवे हथ अरमान जा न मलणा पवनि साईं अचे चऊं या रसूल अल्लाह तुंहिंजे इश्क में त हिते असीं पहुता आहियूं ज़िंदगी तुंहिंजे दीदार जे लाइ गुज़ारींदा आया आहियूं ज़रूर महबूब पंहिंजी उम्मतियुनि खे पंहिंजे फर्मा बरदारनि खे मोहबत बि ॾींदो शफ़क़त बि ॾींदो उन्हनि जे लाइ अॻियां जो रस्तो आसान फरमाए ॾींदो तव्हां सभई तमन्ना रखो त क़बर में पहुचूं न त असांजे लाइ आसानी जो रस्तो खुले नबी जी सुञाण पैदा थिए महशर जे मैदान में नबी जी शिफ़ा जा हक़दार बणाया वञो साईं जे हथां कौसर जो प्यालो पियारियो वञे महबूब सां गॾु जन्नत में सलाह जी रवाना थियो हर कंहिंजी तमन्ना आहे इहो तॾहिं थींदो जॾहिं असां पंहिंजो मक़सदु अल्लाह जी इबादत वारो पूरो कंदासीं जे मक़सद जे लाइ असां ज़मीन ते आया आहियूं असुल इंसान जी जाइ जन्नत आहे यादि रखो इंसान जे रहण जी इंसान जे वेहण जी असुल जाइ जन्नत आहे ज़मीन न आहे हिते असां सज़ा पूरी करण जे लाइ आहियूं इंसान हिते पंहिंजी सज़ा भुगतण जे लाइ आयो आहे अबे आदम जेको दाणो खाधो न अल्लाह ताला फरमायो हाणे ज़मीन ते वञ अर्ज़ कई मुंहिंजा मौला बख़्शे छॾियो अथई हाणे त जन्नत में माण अल्लाह फरमायो हाणे अमल सालेह कंदा तुंहिंजो औलाद आमाल सालेह कंदो मूंखे राज़ी कंदो शैतान खां मुंहुं मोड़ींदो वरी हिननि खे मां अल्लाह सदाईं जे लाइ जन्नत में रहाए वरी हुनखे ज़वाल कोन ईंदो सदाईं जन्नत में रहंदा पर जे बेफ़रमानी कंदा त हुनजो ठिकाणो शैतान सां गॾु जहन्नम जी बाहि हूंदो उनजे करे मुंहिंजा दोस्तो असुल पहिरों असांजी मंज़िल जो वञे पियो जन्नत ॾांहुं
जन्नत ॾे वञे पियो जिते नबी हूंदा, जिते रसूल हूंदा, जिते दिलबर नबी मोहम्मद मुस्तफ़ा करीम हूंदो, जिते सईदना इमाम हुसैन हूंदो, अम्मा ज़हरा पाक हूंदी, उन जाइ ते असां बींदासीं इंशाअल्लाह। पर इहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां इबादतूं कंदो, बंदगी कंदो, अल्लाह खे राज़ी कंदो। जेतिरो रब राज़ी कंदो इंशाअल्लाह अॻियां जी मंज़िल ओतिरी असांजे लाइ आसान थींदी। अल्लाह ताला शान मंज़िलूं आसान फरमाए, गुनाहनि जी नफ़रत सीने में पैदा फरमाए। अल्लाह असांजी दिलनि में पंहिंजी मोहब्बत जो नूर पैदा फरमाए। आमीन।